अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मैं मोहम्मद हनीफ गडानी तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो पेज एम हनीफ गडानी। अॼु असां आया आहियूं उस्ताद ग़ुलाम क़ादर गडानी वटि। अचो त उस्ताद खां ॿ टे शेर ऐं गज़ल ॿोल ॿुधूं। उस्ताद ॿ टे ॿोल सही बिस्मिल्लाह मौला तो सलामत रखे। पहिरियों त सभु संगत के भी अस्सलाम वालेकुम ऐं तव्हांखे बि बिस्मिल्लाह कयूं जो असां वटि पंहिंजो क़ीमती टाइम कढी आया आहियो। मौला करीम तव्हांखे ख़ुशि करे, असांजी महबूब ॾिसण वारे दोस्त न सॼा अलाह साईं महबूब दोस्तनि खे बि ख़ुशि करे। साईं मां हिकिड़ो तव्हांखे ॿुधाईंदुमि सराइकी में जी छा आहे जो आशिक़ ॾाढो तंग थी हिकिड़ो माना जीअं हिकिड़ो बार हिकिड़ो आहे अहिड़ो चई पर उहो फ़ैसिलो आख़िर में करियो। पहिरियों मतिलबु चओ त जज़्बाती थी वियो आहे, पहिरियों ज़ाहिर आशिक़ जज़्बाती थी वियो आहे पर पोइ वरी पेर ते अची वियो। चए थो वञ रहियूं पिंजरा हॾे न मास हे तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। चए थो एॾो हालत थियो तोखे क्यास आहे। वञ रहियूं पिंजरा हॾे न मास हे तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। थे अला राज़ी शला रुलदावती सर नंगे दर दर दिके कौंदावती देखा तेकूं दर पदर ए आस हे तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। तंहिं कोनू तेरी भी जोड़ी टुट वञे अन्न पाणी पीवण वाला भी खुट वञे रो आखी ॾाढी लॻल प्यास हे तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। ते कुशल तेॾा न घर नसीब थे खाक करे छोड़ी कुशिया में गरीब दे तेॾा ज़ालिम सारा वेड़ा नास थे तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। आखिर से असां आशिक़ आखिर बणाई त बहु कर गयो थे अल्लाह माफी देवे। आखिर महबूबे बल असां होश जागे जागे थे या खुदा कर खैर मेरे यार दे जो आखिर में जज्बात विच ओ वार दे मैं आखिर इंसान एहसास है तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। ना गडानी कोसी वा तेकूं लगे गुलाम कादिर दे पुखे दुख पो गए इतने सदमे सह भी दिल उदास है तेकूं बेदर्दा न मैं ते क्यास हे। वाह साईं इंशाअल्लाह तुसां पसंद आसी असां दोस्तां पसंद आसी। अगर तुसां पसंद आवे त वला सॼे साईं को मैसेज कमेंट्स लिखो तो वला सां तुसां कने हाज़िर थी वञो इंशाअल्लाह अज़ीज़। अल्लाह करीम तुसां दोस्तों ख़ुशि करे। बाबा साईं साईं दा चैनल ऐं को सब्सक्राइब करसो, लाइक करसो, फॉलो करसो। दुनिया को माण्हू बाबा वॾे वॾे हो जेके बहु अमीर तरीन पेजारो लॻे पिया आहिनि, वॾे गाॾियां लॻे पिया आहिनि। असां फ़क़ीरी फुकराई लिखदे हुए असां हो जलाला के हिकु रिली हिकु तॾा असांजे सुम्हण जा सामान ऐं इहो हिकु हिकु असां मिसाल में ॾियां त असां मैं भी ॾियूं अपने महबूब ॾियूं मेरा महबूब शहर था पीछे मैं उथारी में बैठो मैं के मैंने सिगरेट खुल गए वो टाइम लाड जेको सिगरेट हिकिड़ा लाजवाब सिगरेट मैं सराइकी जो शहर आहे तॾा तुसां को सराइकी ॿुधंदे पियो तुसां बि सम्झो सिंधी बि ॻाल्हायूं था, सराइकी बि ॻाल्हायूं था, उर्दू बि ॻाल्हायूं था माशाअल्लाह। पोइ महबूब बि चयो असांखे सिगरेट घुराए महबूब वरी चयो त हाणे क़िस्मत सां आयो आहे ॿारहें जो आहे यार जीअं बि हुजे ग़रीब शरीफ़ ॾिठा मिठा ॾींदा यार अगरि प्यारा ॾींदा हुन मुंहिंजे कारण मोर सिगरेट घुराया। सची ॻाल्हि इहा आहे त उहो मोर सिगरेट मूं कॾहिं न ॿुधो न अकेलो ॿुधंदी डिघी सिगरेट वॾी हिकिड़ी मां जी पीतऊं त उन में वरी जेके ख़ुशबू इलावा ऐं उन में थधाण वॾी माना जेको असां न अॻे हिकिड़ो खाईंदासीं 999 टिकी हूंदी हिकिड़ी। इहा घणे वक़्त जी ॻाल्हि आहे? तक़रीबन ईअं सम्झो 25 साल थी 25 साल वॾे अरसे जी आहे। पोइ सिगरेट मूंखे ॾिनई मां बिस्मिल्लाह करे वरितमि पर मां जी पीतमि हीअ आहे छा। पोइ मां उते चयुमि मां चयो मोर सिगरेट में पी न ॼाणा जे हे त चावा हुका मोर सिगरेट में पी न ॼाणा जे हे त चावा हुका असां कपूं सर साॾे बराच घर साॾे हथां तूं 100 टुका निराने हाँ असें खूब कमाऊं न मिलदा सवेरे दुका ईद बराते गुलाम कादर मस पी दे चाह न चुका। वाह अरे इहो दौर सची ॻाल्हि चांहि माण्हू कंहिं माना वॾे कंहिं होटल ते वञी घर में इहे शयूं न हूंदियूं। पोइ कंहिं होटल ते कंहिं ईद बरात ते जीअं की ईदनि जे कारण पहिरियों बुक करे छॾंदासीं गाॾी सां चकर वञूं असां वञी को फिल्म ॾिसूं। हाणे त पूरी दुनिया मुठि में आहे। अलाह करे दोस्तों